अमीर हुए जो इर्ज़े का इनकार ये समझ त अमीर हुए जो मौत हूंदो। बस यार अल्लाह को आखदर हम करे पगगाल वध गई ना तो ए दोस्त सदा सजा हमको गरा थी वसी ए जो थोड़े मुर्सा है मोतबर अल्लाह सूबेदार अल्लाह खान चो जने मां वो कारोबारन जो तई जरा मुथली अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जी लाइन नंबर नोट करना 03138562 जुमन कितने प्यारी पे मरे ने किक पे बनती है ये रात शादी न चाचा पर उन्हनि जे ॻोठ में क़यामत हूंदी क़यामत। मिलण जो वाइदो कयो तू छो ना आहे? मां तुंहिंजो बाग में इंतजार करे करे सॼो ॾींहुं गुज़ारियो, तू छो कोन आहे? कल ज़रूरी कम थी हा हक़ में इज़हार जे एवज़ गुलज़ार वारनि खे मुंहुं मथो पिटणो पवंदो।